बुखेरा शरीफ में हाजी अहमद लाशारी जे रहवासी ज़मींदार रईस परवेज़ लाशारी, रजब लाशारी समेत ॿियनि जो प्रेस क्लब बुखेरा शरीफ ते अब्दुल हक कश्मीरी ऐं संदसि पुटनि तौसीफ़ कश्मीरी तौसीक़ कश्मीरी ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। बुखेरा शरीफ हाजी अहमद लाशारी जे रहवासियुनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अब्दुल हक कश्मीरी ऐं संदसि पुटनि खां मक़ादे जी रहियल रक़म घुरी, जंहिं तां कावड़ में अची असांजे नौजवान मथां कातलाणो हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। नौजवान शाहिद लाशारी मथां कातलाणो हमिलो करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंजी FIR बुखेरा शरीफ थाणे ते दाख़िल थियल आहे ऐं नौजवान ॻणती जोगी हालत में हैदराबाद जे अस्पताल में दाख़िल आहे। असां ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे असांजी ज़मीननि ते कब्ज़ो करणु थो चाहे। ॻोठ हाजी अहमद लाशारी जे रहवासी जो चवणु आहे त असांजे ॻोठ जे ज़मींदारनि जूं ज़मीनूं मक़ाते ते खयल आहिनि। हाणे 2 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। असां वॾे वज़ीर मुराद अली शाह, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP चंदू अल-हयार तोड़े ॿियनि वस वारनि खां मुतालबो था करियूं त अब्दुल हक कश्मीरी ऐं संदसि पुटनि तौसीफ़ कश्मीरी तौफ़ीक़ कश्मीरी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।